दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सभु भाइर ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव ऐं रब पाक तव्हांखे तमामु घणो ख़ुशि रखंदो। दोस्तो तव्हां सभिनी दोस्तनि जे सदके असांजा बि रब पाक गम परेशानी दूरि कंदो। दोस्तो कल्ह मां तव्हांखे ॿुधायो हुउमि त कल्ह तमामु शदीद गर्मी थी चुकी हुई। मां 1 बजे कमु कयो बंदि। अॼु दुबारा मां सुबुह सां कमु कयो आहे स्टार्ट ऐं तव्हांखे मां ॾेखारींदुमि त मां कहिड़े तरीक़े सां मसालो ठाहे रहियो आहियां ऐं कहिड़े तरीक़े सां मां हीअ कमरे जी फर्श बंदि कंदुमि। ऐं कल्ह तव्हांखे इहो ॿुधायुमि त हिते थोरो माना पाणी जमा थी वेंदो हो बरसाति जो, इन जे करे मां महिनत कई आहे त बरसातूं थींदियूं त जेको पाणी जमा थींदो त सिदके थींदो नुक़सानु, त उन जो हल कढणो आहे, उहो मां कढां थो पियो। दोस्तो वीडियो मुकमल ॾिसिजो, असांजी महिनत में शामिलु हूंदी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिनमहिल मां मसालो मिक्स कंदुमि, तव्हां ॾिसो त मां कहिड़े तरीक़े सां कयां थो। त दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो त आउं करे रहियो आहियां मसाले खे मिक्स। दोस्तो हीअ 1 बोरी सीमेंट जो माल आहे ऐं इन में 1 बोरी सीमेंट जी असां यूज़ कंदा आहियूं ऐं इन खे असां ॾींदा आहियूं 3 दफ़ा क्वालिटी। दोस्तो हीअ मां पंहिंजे घर मौजूदु आहियां, मथे जंहिं जॻह ते मां बीठो आहियां इन जॻह ते छत खे आहे झोल खे ख़तमु करण जे लाइ मूंखे इन खे करिणो पवंदो बिल्कुलु बराबरि, न त हर वारे बरसातुनि में इन कमरे में पाणी थी वेंदो आहे तमामु घणो जमा ऐं बार हितां असांखे पाणी आहे कढणो पवंदो। सो इन मसइले जो हल हिन वारे मूंखे कढणो हुयो। सो मां करे रहियो आहियां पंहिंजे घर जी रिपेयरिंग ऐं प्लस में तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तो आउं ख़ुदि बज़ाते ख़ुदि मां पाण करे रहियो आहियां, न मां मज़दूर कयो आहे न मां मिस्त्री कयो आहे। त दोस्तो हीअ कमु करण जे दौरान मूंखे ख़बर पई त हेड़ी शदीद गर्मीअ में दोस्तो मां दुकान त पंहिंजो सवेर बंदि कयो, मां चयुमि सुबुह सां ई कमु छॾायां, पर बिजली न हुअण जे करे हीअ तक़रीबन टाइम थी रहियो आहे ॾींहं जा 11। त 11 बजे एतिरी शदीद गर्मी त मूंखे अॼु ख़बर पई त दोस्तो त जेके मज़दूर आहिनि या मिस्त्री आहिनि, राज़ा आहिनि, त हेड़ी गर्मीअ में ॾिसो त कहिड़ो सॼो ॾींहुं कमु कनि था। हीअ मुंहिंजो कमु त सिर्फ़ु 2 कलाकनि जो हुयो, पर 2 कलाक में मां तक़रीबन 8 दफ़ा साई पटी ऐं मां हिमत हाराए चुको हुयुमि, पर मुंहिंजे निड़नि मूंखे हिमत ॾियारी त न बाबा कमु करिणो आहे। त मूंखे अहसासु थियो दोस्तो त हिन शदीद गर्मीअ में जेके राज़ा ऐं मज़दूर ऐं मिस्त्री आहिनि, जंहिं इलाइक़े में असां रहूं था हिते मज़दूर जी दिहाड़ी आहे 700 खां 800 रुपया। सुबुह खां वठी वेंदे हो कमु कंदो आहे राति जो शाम जो 6 बजे ताईं। त दोस्तो तव्हां ॾिसो त हेड़ी कड़कदार ऐं गर्मीअ में हिकु मज़दूर अगरि एतिरो कमु करे थो, सॼो ॾींहुं कमु करे थो, त मां इन मां अंदाज़ो लॻायो त हेड़ी गर्मीअ में हेतिरो हार्ड कमु 600 रुपए या 700 रुपए में जेको मज़दूर करे थो त तमामु हिकु मुश्किल कमु आहे, जेको हिन सिर्फ़ु 1 बोरी जे माल ते मां 7 खां 8 दफ़ा त सिर्फ़ु साई पटियो। त दोस्तो मां तव्हांखे हिकु अर्ज़ु कंदो हलां त मां इलाही जॻहियुनि ते ॾिठो आहे त मज़दूर वीचारे जो क़दुरु न कयो वेंदो आहे ऐं मज़दूर खे त इस्लाम में इहो ॿुधायो वियो आहे त पघर सुकण खां अॻु उन जी मज़दूरी अदा करणु घुरिजे। छो जो मज़दूर तबिको जेको बि हूंदो आहे त उहो सिर्फ़ु इन लाइ मज़दूरी कंदो आहे त मूंखे शाम पैसा मिलंदा ऐं मां पंहिंजे बचनि जो सामान वठी ईंदुमि, घर जो सिस्टम हलाईंदुमि। छो हुनखे सिर्फ़ु घर जो सिस्टम हलाइणो हूंदो आहे, त हुन जो एहतियात तव्हांखे इहो करिणो आहे त हुनखे पैसा जेका मज़दूरी आहे त शाम जो बिल्कुलु अदा कयो। इलाही माण्हू मां ईअं ॾिठा आहिनि त पैसा न ॾींदा आहिनि त शायदि हे मज़दूर भॼी वञे ऐं हुन जा पैसा रोकींदा आहिनि। ईअं न करणु घुरिजे, इहो सख़्तु गुनाह आहे ऐं इन शइ जो तव्हांखे तमामु घणो एहतियात करिणो आहे। दोस्तो हे कमु मां जेको करे रहियो आहियां हिनमहिल ॾींहं जा तक़रीबन 12 थियण वारा आहिनि ऐं मसाले में विधो आहे पाणी, उनखे करे रहियो आहियां सही तरीक़े सां मिक्स। तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजो मसालो बिल्कुलु तयारु थियण वारो आहे। हे सिर्फ़ु इहो कमु न आहे, तव्हां दोस्तो ॾिसिजो त सिर्फ़ु 1 बोरी जे माल में ऐं इन खे कल्टी करण में ऐं इन खे पाणी विझण में केतिरी महिनत लॻे थी, तव्हां थोरो गौर सां ॾिसिजो। दोस्तो ॾागण जे हेठि हिसे जो फर्श मां करे छॾियो आहे मुकमल। हाणे आउं हलंदुसि मथे। तव्हां ॾिसी सघो था मसालो मां तयारु करे छॾियो आहे, कमरे खे बिल्कुलु करे छॾियो आहे प्रेस। दोस्तो हीउ पूरो मसालो कमरे खे विछाइण खां बाद में हिन जी करणी पवंदी आहे लेवल वारो कमु तमामु हार्ड हूंदो आहे। अगरि तव्हां लेवल सही तरीक़े सां न करे सघंदव त तव्हांजी सॼी महिनत ज़ाया आहे। उन जी मेन वजह इहा आहे त मूंखे जंहिं पासे ॾों पाणी कढणो आहे उन तरफ़ ई पाणी कढणो आहे। अगरि जे
मां लेवल सही तरीक़े सां न कढंदुमि त सॼी महिनत बेकार आहे। जेको पाणी मूंखे हेठि कढणो आहे साॻियो मथे दुॿा थी बीह रहंदो, कंहिं कम जो कमु कोन्ह थींदो। उनजे करे मां लेवल जो तमामु घणो ख़्यालु रखियो आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था त पाणी हेठां जी तरफ़ वञी रहियो आहे ऐं मथां जी तरफ़ मां थोरो मसालो ॾिनो आहे ज़्यादा। त दोस्तो हिन खे बिल्कुलु लेवल करण खां बाद में तव्हां ॾिसो त हिन खे मां हिनमहिल कंदुमि मालिश। दोस्तो मालिश करण खां पोइ फ़र्श बिल्कुलु असांजो तयारु आहे। दोस्तो हिन कम में मूंखे तमामु घणी महिनत लॻी, उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त लाइक ऐं कमेंट लाज़मी कजो। दोस्तो हीअ हुई असांजी अॼु जी महिनत। पसंदि अचे त इन खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। दोस्तो अॼु की वीडियो में आउं कई आहे तमामु घणी महिनत। ये नंढी दीवार आहे, इनखे बि प्लस्तर करिणो आहे जीअं पाणी हेठि न करे। त दोस्तो अॼु जी महिनत उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर, पंहिंजो रखिजो तमामु घणो।